अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम सहरी टाइम में आऊँ आहियां इंजीनियर शफ़ीमद लाखो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद। नाज़रीन कराम, कल्ह असां सूरह यासीन शुरू कई, जंहिंमें उन जूं 45 ऐं 46 आयतूं करे चुका हुआसीं ऐं अञा हिन जो अधु सूरह यासीन रहे थो, जेको असां अॼु इन खे कवर कंदासीं। लेकिन वापसि मां वञा उन 45 आयत ते, मां वरी इन जो थोरो इंट्रोडक्शन कयां थो त इन जो अहमियत छा आहे सूरह यासीन जी। त अने इमाम सादिक फरमायो आहे त इन कुल शयुनि कल्बन, हर शइ खे दिलि हूंदी आहे, व कल्बुल क़ुरान यासीन, हिन क़ुरान जी दिलि यासीन आहे। चए थो फमन करा यासीन नहार क़बल ऐं युमसी, जेकॾहिं ॾींहं जो यासीन पढ़ियईं ऐं सम्झी पढ़ियईं राति खां अॻु में, त अलाह ताला इन जे ॾींहं में हिन खे महफ़ूज़ रखंदो ऐं हिन खे रिज़्क़ ॾींदो। पर जेकॾहिं फ़ी करा फ़ी लैलतिन जी राति जो सूरह यासीन खे पढ़ी, ज़ाहिर त पढ़णु माना अलाह जो, ॾिसो ही कलामुल्लाह आहे, त अलाह तव्हांखे छा थो चए उहो त तव्हांखे ॾिसणो आहे न। अरबीअ में पढ़ंदा, तव्हांखे त उहा सूरह यासीन सिंधीअ में सम्झणी आहे। ऐं जेकॾहिं तव्हां इन खे राति जो पढ़ंदव त पोइ राति जो चए थो त 1000 फ़रिश्ता तव्हांजी हिफ़ाज़त अलाह हेठि मोकिले थो ऐं तव्हांखे शैतान खां बि बचाईंदो ऐं के आफ़तुनि खां बचाईंदो। तंहिंजे करे सूरह यासीन पढ़ो। ॿी जाइ ॾिनो कल्बुल क़ुरान यासीन, चए थो त क़ुरान जी दिलि जेका सा यासीन आहे ऐं इन जी फ़ज़ीलत इहा आहे ऐं इन जा राज़ आहिनि त इहा कंहिं तकलीफ़ में बि पढ़िबी आहे, क़ज़ाए हाजत लाइ, या पढ़िबो आहे त अलाह आसानी करे, ऐं ॿियो रिज़्क़ जे वाधारे लाइ पढ़िबो आहे। तंहिंजे करे चए थो त तव्हांखे चऊं था त हिन सां प्यारु कयो, मोहबत कयो, इन खे पढ़ो ऐं इन खे सम्झी पढ़ो। पंहिंजे करे इन जा ॿिया फ़ाइदा आहिनि त जेकॾहिं केरु बुखियो इन खे पढ़ंदो त अलाह हिन खे पेट भरींदो, जेकॾहिं केरु उघाड़ो कंदो त अलाह हिन खे कपिड़ा ॾींदो, ऐं जेको उञो हिन खे पढ़ंदो त अलाह हुनजो उञ दूरि कंदो। जेकॾहिं को उघाड़ो आहे त इन जो मतिलबु इहो आहे त हिनखे रिज़्क़ वधाईंदो, ऐं जेकॾहिं केरु छड़ो इन खे पढ़ंदो त अलाह उनखे उनजी शादी कराईंदो, ऐं जेकॾहिं केरु ख़ौफ़ में पढ़ंदो त अलाह हुनजे दिलि खे मज़बूत कंदो। त इहा आहे सूरह यासीन जेका मां तव्हांखे ॿुधाई पे। हाणे असां उते शुरू कंदासीं जिथां असां हिन खे छॾियो। असां इते पहुतासीं सूरह जी 45-46 ते, औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर बिस्मिल्लाह वाइज़ा क़ील लहुम मुत्तक़ू मां बैन ऐदीकुम खलहुम, चई तव्हांजा अमल त निभागा आहिनि न, तव्हां बुछड़ा कम कया, रुश्वतूं खाधी अथव, ग़लति कयो अथव, पर हाणे बि जेकॾहिं तव्हां अञा मुआ न आहियो त पाण खे सुधरो ऐं अलाह जे हुकुमनि ते हलो, लअल्लकुम तुरहमून, जेकॾहिं अॼु बि पाण खे तब्दील ॾिसो, हीउ रमज़ान शरीफ़ तव्हांखे मिलियो आहे न, इन्हीअ जो वॾे में बेनिफिट इहो आहे त अॼु जेकॾहिं तव्हां हथु खणी पोयनि करतूतनि जे कुधनि करतूतनि ते तौबह कयो त मां अलाह से हाणे तौबह कई, मूंखे माफ़ी ॾे, त इहा ई त चवे थो त अलाह खां त तक़वा अख़्तियार कयो, तव्हांजा कम पोयां बुछड़ा आहिनि, लअल्लकुम तुरहमून, त मन तव्हांजो रहम शुरू थी वञे अलाह जो। पर के वरी अहिड़ा निभागा आहिनि जो वमा ताती मिन आयातिन मिन आयात रब्बिहिम, केॾो बि तव्हां हुनखे क़ुरान हिन रमज़ान में बि ॿुधायो, इला कानू अनहा मुर्दिन, ॿुधंदा ई कोन, टीवी वेठा ॾिसंदा, फिल्म वेठा ॾिसंदा, अहिड़े रमज़ान जे राति ते बि क़ुरान कोन था ॿुधनि, इहे पोइ निभागा आहिनि। पर के नेक थियणु चाहिनि था त हीउ मौक़ियो आहे त पंहिंजो चांस न अदा फरनि। ऐं इन्हनि खे जेकॾहिं चइजे थो वाइज़ा क़ील लहुम अनफ़िकू मिमा रज़क़कुमुल्लाह, चवनि थो जेकॾहिं तव्हांखे अलाह जेको रिज़्क़ ॾिनो आहे उन मां ग़रीबनि खे ॾियो न, छो त अलाह साईं हिन दुनिया में सभिनी खे हिक जो रिज़्क़ कोन ॾिनो आहे। जे तूं बि रहीस मां बि रहीस त गॾो केरु हक़ ॾींदो, पोइ मज़ूरी केरु कंदो, ॿनी केरु कंदो, तंहिंजे करे अलाह तबिका मुक़ररु कया आहिनि। पर अलाह चए थो मूं जेकॾहिं तोखे रिज़्क़ वधाए ॾिनो आहे त हेठि डिस्ट्रीब्यूट कर, को माण्हू बुखियो न गुज़रे। सो चए थो त तव्हांखे जेको अलाह ॾिनो आहे उन मां ॾियो। त हे वरी छा था चवनि, काल लज़ीन कफ़रू लज़ीन आमनू नुतिमई मन लओ इशा वला अतमो, हे वॾेरा छा चवंदा, बाबा अलाह ॾियनि न, अलाह हिननि खे ज़लील कयो आहे, फ़क़ीर कयो आहे, मांजो छा वञे, आऊं त पंहिंजी महिनत सां ॾोकड़ा कमाया आहिनि, अलाह खाराइनि। अलाह चए थो इन अंतुम इल्ला फ़ी ज़लालिन मुबीन, ए शख़्स जेकॾहिं तो इहे लफ़्ज़ चया आहिनि या तो इहो आर्ग्यू करी थो त माना तूं निहायत हिकिड़ी कीचड़ में पियल, हिकिड़ो गुमराहीअ में पियल आहीं, ज़लालिन मुबीन, अहिड़ी गुमराही जेका सफ़ा सफ़ा ज़ाहिर आहे। हाणे हे आहे न, ॾिसो हाणे हेॾा ॾोकड़ गॾु कयो वेठो आहे ऐं वेठो ॻणे ऐं मथे ॻणे वेठो, ऐं छा थो चए, मां उती त हू अला इल्मिन, हे मां पंहिंजी महिनत सां कमाया आहिनि,
या मां महिनत मज़ूरी कई आहे, या मुंहिंजूं ॿनियूं मूंखे बाबा ॾाॾा ॾेई विया, या मां ग़रीबनि जी ॿनियुनि ते कब्ज़ो करे हाणे उन्हनि मां कमायां वेठो, या मां रुश्वत कई आहे। भई रुश्वत त मां बि अकुल सां थो वठां, मूंखे पोज़ीशन मिली आहे तॾहिं त रुश्वत वठां थो, गॾु करे थो। पोइ अलाह ताला हिन खे चए थो त तो पंहिंजे इहो जेको रिज़्क़ तोखे अलाह जे हिन बॉडीअ खे यूज़ कयो अथई, हुनजो मथो यूज़ कयो अथई, उहे हथ यूज़ कया अथई, जा पेर यूज़ कया अथई, हिन जिस्म कंहिंजो आहे, हीअ प्रॉपर्टी कंहिंजी आहे? जेकॾहिं प्रॉपर्टी अलाह जी आहे त जेको तूं कमाई थो उहो अलाह जो आहे। ईअं कीअं थो थी सघे तव्हां हिकिड़ो नौकर रखो ऐं उनखे ड्यूटी ॾियो त बाबा हे दुकान अथई इन खे वेही हलाए, पोइ जेको नौकर छा करे 3 महीननि में जेके ॾोकड़ कमाए खणी वेहे, मालिक चए बाबा नफ़ो खणी आ, चए छाजो नफ़ो, विकियो त मूं आहे न, चवंदो अड़े बाबा दुकान त मुंहिंजो हो न, तोखे पघार दे रखियमि। हे बि ईअं था चवनि, असीं छाजो ॾियूं माण्हुनि खे, असां कमाए, हे जिस्म तोखे कंहिं ॾिनो आहे, तो इन्हीअ खे यूज़ करे इहा कमाई कई आहे न। ऐं पोइ वरी इहे माण्हू उॾाईंदा पैसा ऐं ग़रीब खे कोन ॾींदा। भई यक़ूलून मता हाज़ल वाद इन कुंतुम सादिकीन, पर हिन खे क़यामत जो जेको आहे न आसिरो ई कोन्हे, को हिसाब किताब थींदो। पोइ चवनि था मता हाज़ल वाद इन सादिकीन, जेको तव्हां चओ था इहो कॾहिं थींदो, जे सच आहियो त चओ था त अलाह ताला असांखे सज़ा ॾींदो, असां ठगियूं पैदा कयूं, असां त ख़ुशि लॻा वेठा आहियूं, ढिढ वॾा थी विया आहिनि, मुंडियूं सुजी वियूं आहिनि, ॾोकड़ खाई खाई खाई, पोइ असांखे त अलाह साईं कुझु कोन थो करे। चवनि था मां यंज़ुरून इला सयतन वाहिदतन, चए थो हीअ इंतज़ारु था कनि हिकिड़ी अहिड़ी रड़ जी, ताख़िज़ुहुम जीअं उहा ईंदी, वहुम यख़िसिमून हे विसामी वेंदा, पोइ रड़ अचे, मौत अचे, एक्सीडेंट थिए, दिलि जो दौरो पए, सभई हिन में शामिल आहिनि, चए उन जे इंतज़ार में वेठा आहिनि। पर जॾहिं उहो वक़्तु ईंदो न, फला यस्ततियून तौसियतऊं, एॾो मौत ओचितो ईंदनि, एॾो झटको जो किरी पवंदा, जो वसियत बि कोन कंदा त अदा हे ॻाल्हि ॿुधो, मां फलाणे जाइ ते हुन पेतीअ में मथे ॾोकड़ रखिया आहिनि, या फलाणी बैंक में मुंहिंजो हेतिरो अकाउंट, हींअर नथा ॾसनि, पर उहा मरण खां पोइ इहे पैसा नामालूम थी वेंदा, जो ॾसे बि कोन सघंदा। फला यस्ततून तौसियतऊं, न वसियत कंदा, वला इला अहल इम्र, मौत रस्ते में थियण त घर बि कोन मोटी सघंदा। चए थो तव्हां छा था करे सघो, उहा नुफ़ सूर, बाक़ी इहे जॾहिं मरी वेंदा त पोइ जॾहिं सूर फूकी फ़इज़ाहुम मिनल अजदास इला रब्बिहिम यंसिलून, त पोइ हिननि जा नवां जिस्म क़बर मां ठहंदा, क़बरूं फाटी पवंदियूं, पर छो त क़बर इन लाइ थी फाटे जो बुत हुनजो 150 फुट जो ठहंदो, त क़बर हिन खे किथे रोकींदी, उहे धक सां निकिरी ईंदा, इला रब्बिहिम यंसिलून वठी डोड़ंदा अलाह ॾे, निकिरी ईंदा जॾहिं सूर फूकवी, नओं जिस्म ठहंदो। ऐं जॾहिं थींदा त भई छा चवंदा, कालू या वईलना मम बसना मरकदना, त चवंदा त हे त असांखे त ख़बर ई कान्हे, ओचितो असांखे सम्झ कंहिं ॾिनी आहे, कंहिं असांखे कढियो आहे हिन क़बर मां, हाज़ा मां वाद रहमान, त ऐलान थींदो त इहो त क़ुर में तव्हांखे अलाह एडवांस में ॿुधाए छॾियो, अलाह जो वाइदो थियल हो या कोन थियल हो, पर सदक़ल मुरसलून, ऐं अलाह जे रसूल बि इहा हदीसुनि में तव्हांखे कोन चयो त ईअं थींदो, ऐं हाणे था चओ त इहो कीअं थियो आहे। फ़ैज़ा नुफ़िख़ फ़ी सूर, पोइ वरी ॿी सूर फूकबी, जॾहिं सूर फूकी निकिरंदा, फला अंसाब बैनहुम, त इन जे विच में सभु जेके ब्लड रिलेशनशिप न्यूट्रल थी वेंदी। माउ खे ॾिसंदो क़बर मां निकिती आहे त उनखे उहा फीलिंग ई कान ईंदी, ठीकु आहे मुंहिंजी माउ आहे, हुनखे सम्झंदो त हीअ बि का माई आहे। पुट खे ॾिसंदो कॾहिं कोन सम्झ, छो त अहिड़ी हालत हुन सां हूंदी, त ईअं न चवंदो त हीउ मुंहिंजो पुटु आहे, मां हिन सां प्यारु कयां, खणी सुञाणंदो हूंदो, पर का फीलिंग हुनखे रिलेशनशिप जी मोहबत जी न थींदी। बेन यौमज़ी वला यत सालून, जो एतिरी क़दुरु हे न्यूट्रल थी वेंदा, जो कंहिंखां पुछंदो बि केरु कोन त अड़े बाबा तूं, मां त मरी वियुसि, तूं कीअं मुए, इहो सुवाल ई हिक ॿिए खां कोन कंदा, एॾी नफ़्सा नफ़्सी हूंदी। सूरे यासीन। पोइ इनकान ते ला सहीतन वाहिदतन, पोइ हिकिड़ो वॾो ऐलान थींदो, फ़ैज़ाम जमील देना मुहदरूं, पोइ सभई हिकिड़ी जाइ ते अलाह जा ॾो अचे गॾु थींदा। पोइ अलाह चए थो फलयौम ला तुज़लम नफ़्सुन शयूं वला तुजज़ौन इला मा कुंतुम तामलून, अलाह चए थो त अॼु तव्हां सां का नाइंसाफ़ी कान थींदी, तव्हांखे उहो ई बदिलो वेंदो जेके तव्हां अमल कया आहिनि। बाक़ी जेके कामयाबु थींदा, इन असाबुल जन्नत अल यौम फ़ी शुगलिन फ़ाकियूं, जेके जन्नत में वेंदा से वञी मेवा खाईंदा अलाह जा ऐं उते इंजॉय कंदा। हुम अज़वाजुन फ़ी ज़िलालिन अलराइक मुत्तक़ियून, हू ऐं उनजूं घर वारियूं, हाणे वरी रिलेशनशिप एस्टेब्लिश थी वई ऐं उते ॿियूं बि उनखे हूरूं मिलंदियूं, उहे जेके आहिनि से अलाह जे छांवनि में ऐं विहाणनि ऐं तख़्तनि ते टेक ॾेई वेहंदा। लहूं फ़िया फ़ाक़ियतूं,
ऐं हुन वटि हर क़िस्म जा मेवा हूंदा, लहू मां यदौन, बल्कि जेका विश कंदा उहा शइ मिली वेंदी उन्हनि खे। पोइ सलामन कौलुम रब रहीम, ऐं पोइ ऐलान थींदो त अलाह ताला जेके तव्हां सां क़ुर में वाइदा कया हुआ सलाम आहे, ऐं तव्हांजे रब इहो तव्हांखे हुकुम ॾिना वमताज़ुल योम अयुल मुजरमून, अलाह चवंदो ए मुजरमो, ए जेके नापास थिया तव्हां हीअं जुदा थियो, तव्हांजी लाइन सेपरेट लॻे, सेपरेट थियो। अलाह चवनि थो त अलम अहद इलैकुम या बनी आदम, चई आउं तव्हांखे क़ुर में चङी तरह ॿारनि वांगुरु कोन सम्झायो अल्लाह ताबुदू शैतान, त शैतान जी इबादत न कजो, शैतान जे चवण ते न लॻिजो, इन्नहू लकुम अदून मुबीन, इहो दुश्मन आहे, दुश्मन आहे तव्हांजो। ऐं तव्हांखे मूं छा चयो त अने बुदूनी, मुंहिंजो चयो मञिजो, हिन क़ुर खे मञिजो, अलाह जे रसूल जी सुन्नत ते हलिजो, हाज़ा सिरात मुस्तक़ीम, इहो सिधो रस्तो इहो अथव। इन आयत ते अचां थो त छा थो चए, बाक़ी तव्हां अलाह जी ज़ात जेको हयू कयूं आहे, जेको साह जे रग खां वेझो आहे, उन खे तव्हां छॾे इनमा ताबुदुन दून औसाननि व तख़लुकुन इफ़्का, तव्हां मोलनि खे था सॼो। जीअं हिंदू जेके आहिनि से उन बुज़ुर्गनि जे मूर्तियुनि ते वञी बीहनि था आॾो, ऐं तख़लुकुन इफ़्का जो सॼो कूड़ ठाहियो अथव। किथे बि तव्हांखे हिन शइ जी इजाज़त कान्हे त अलाह खां सवाइ तव्हां मोल खे सॼो या हुन जे कंहिं मूर्तीअ खां वञी घुरो। इन लज़ीन ताबदून मिन दून अल्लाह, अलाह खां सवाइ जिन खे तव्हां सॼो था या उन्हनि खे उनजी इबादत करियो था, ला यमिलकुम लकुम रिज़्क़न, इन जे हथ में तव्हांजे उन्हनि जे हथ में तव्हांजो रिज़्क़ जो मटर जो दाणो बि कोन्हे। फ़ब्तगू इंदल्लाह रिज़्क़, अलाह खां घुरो, अलाह खां घुरो, जंहिंजी सॼी प्रॉपर्टी आहे, वाबदू, उन जी इबादत कयो, उन खे पुकारियो, वशकुरू ॾियो ऐं खाओ, हुनजो शुकुरु कयो। इलैहि तुरजऊन, तव्हांखे मोटणो अलाह वटि आहे। लेकिन हे मके जे मुशरिकनि छा कयो, 360 मूर्तियूं लॻाइनि, कंहिंजूं, हज़रत नूह अलैहिस्सलाम जे वलियुनि जूं, ऐं साॻियो हिंदुनि वारो कारोबार। हे हिंदुनि खां सिखिया आहिनि, छो त हिंदुनि जूं मूर्तियूं सभिनी खां पुराणो मज़हब आहे, ऐं हिंदू सियाणा आहिनि, हो था चवनि त असां हिन मूर्तीअ खे कोन था पूॼूं। हीअ जेका मूर्ति आहे, इहा उन अलाह जे वली जंहिंजी असां शिकिल अंदाज़नि सां मूर्ति ठाही आहे, इहा मूर्ति उनखे जन्नत में आवाज़ थी पहुचाए। छाकाणि हिंदुनि जे किताबनि में लिखियलु आहे त जेको मरी थो वञे त आवाज़ नथो पहुची सघे। क़ुर में बि इन कला तुस्मिल मौता, रसूल सलम तव्हांखे बि पावर कोन्हे जो मोल ताईं आवाज़ पहुचायो। असां त यकीन ई कोन था कयूं। असां त जेको आहे हिते क़बर में रूह ई कोन्हे त हिते बि था सॼूं ॿुधे थो। त इन करे जेकॾहिं शिरक ते 100 पादर लॻंदा त हिंदुनि खे 80 पादर लॻंदा, जो घटि में घटि उन्हनि जो इहो त अक़ीदो आहे त ही जन्नत में हुननि जा बुज़ुर्ग वेठा आहिनि भॻवान सां, ऐं इहा मूर्ति आवाज़ थी पहुचाए। असां वटि त माना मोबाइल, असां त मोबाइल बि नथा रखूं। सो हे 300 बुत इन्हनि जा इन्हनि लॻाया हुआ, ऐं चवंदा त इन्हनि खे चवंदासीं त हितां आवाज़ वेंदो उन्हनि ताईं जेके असांजा हज़रत नूह अलैहिस्सलाम जा वली। हर को वलीअ खे थो पुकारे त अलाह फरमा अनैबदूनी हाज़ा सिरात मुस्तक़ीम, तव्हां मूंखां घुरो, इहो सिधो रस्तो आहे। लेकिन अलाह चए थो मूंखे ख़बर आहे, लक़द अज़ल मिल्कुम जिबिलन कसीरा, पर तव्हांजे अक्सरियत खे शैतान गुमराह करे छॾियो आहे। अफ़लम तकूनू तैकुलूं, छाकाणि तव्हां मेंटली रिटार्डेड आहियो, तव्हांखे अकुलु कोन हो, तव्हां क़ुर छो न पढ़ियो, क़ुर जी माना छो न कयव, ऐं हुनजे चवण ते लॻी वियो, ऐं जंहिंजो को सबूत कोन्हे को त इहो कमु थिए थो। अलाह चए थो मां तव्हांजी साह जे रॻां वेझो आहियां, पोइ अञा तव्हांखे छा खपे। ऐं चए थो त मां हयू कयूं आहियां, माना मां पावर में बि आहियां, प्रॉपर्टी उनजी, हे सभु शयूं अलाह जूं आहिनि न, असांजी त का कान्हे का। त जेको मरण खां पोइ जेको सो उनजी उहा जेका छॾे विया उहा बि उनजी कान्हे का, त ॿिए खे किथां ॾींदो। त अलाह फरमाए थो अफ़लम तकूनू तैकुलून, पोइ छा तव्हां मेंटली रिटार्डेड हो जो इहो कमु कयो था, जॾहिं की इहो क़ुर जी आयत आहे न सूरह यासीन जी। पोइ जेके कमु कनि था माना अकुलु कोन्हे, इहे मेंटली चरिया आहिनि। ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम सही टाइम में मां आहियां शफ़ी लाखो। असीं हे क़ुर आहे, अलाह तव्हां सां ॻाल्हाए पिए थो, हिन में मुंहिंजो कुझु कोन्हे को, हे त ख़ुदा तव्हां सां पाण ॻाल्हाए थो, हीउ कलामुल्लाह आहे। त अलाह ताला फरमाए थो त इनमा ताबदून मिन दून अल्लाह, अलाह खां सवाइ जिन खे सॼो था औसाननि, माना मोल आहिनि, उन जूं मूर्तियूं आहिनि, का शइ कान्हे, रूह ई इन्हनि में कोन्हे, पर तख़लुकून इफ़्का, इहो सॼो कूड़ ठाहियो वियो आहे। इहो जेको कॉन्सेप्ट आहे सॼो कूड़ आहे।
इन लज़ीन ताबदून मिन दून अलाह खां सवाइ जिन खे तव्हां सॼो था ला यमलिकुम लकुम रिज़्क़न, उनजे हथ में तव्हांजो रिज़्क़ आहे ई कोन जो तव्हांखे मटर जो दाणो ॾियनि। हू पाण मरी चुका आहिनि, उहो संदन प्रॉपर्टी माइट खणी विया, उहा बि उन्हनि जी कान्हे का, तव्हांखे किथां ॾींदा। वक़्तु इंदल्लाह रिज़्क़, अलाह खां रिज़्क़ घुरो, छाकाणि त हयू कयूं मां साह जे रग खां वेझो आहे। तव्हांखे हींअर बि जिथे वेठा आहियो न, अलाह तव्हां सां गॾु आहे, तव्हांखे ॾिसे पियो थो, तव्हांजी दिलि ते हुनजी नज़र आहे त ॾिसां हे मुंहिंजो कलाम हिन ते असरु करे थो, या हे टड़ पाई करे वरी हे पिया था ॾिसनि, हेॾे था ॾिसनि, हेॾे था कनि, फिल्म वेठा ॾिसनि या कचहरी था कनि, अलाह ॾिसे वेठो तव्हांखे। फ़ब्तगू इंदल्लाह रिज़्क़, अलाह खां रिज़्क़ घुरो, वाबदू उन खे पुकारियो, उन जी इबादत कयो, वशकुरू लह, जो शुकुरु कयो। इलैहि तुरजऊन, वरी वॾी ॻाल्हि त तव्हांखे मोटी उन ॾे वञिणो आहे, ओॾी महिल हुनखे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदव। ऐं मके जे मुशरिकनि जी सॼियूं जेके मूर्तियूं लॻायूं आहिनि, इहे अलाह जे वलियुनि ऐं बुज़ुर्गनि जूं हुयूं। घटि में घटि इन्हनि जो शिरक असांजे शिरक खां घटि आहे, छाकाणि इन्हनि जेके मूर्तियूं लॻायूं आहिनि, इन्हनि जो मक़सदु उहो ई आहे जेको हिंदू था चवनि त मूर्ति एक्ट लाइक अ कम्यूनिकेशन इक्विपमेंट, माना मूर्ति मोबाइल आहे। इन बुज़ुर्ग जे शिकिल जी असां बुत ठाहियो आहे, पोइ पथर जो, काठ जो या छाजो, असां जॾहिं हुन मूर्तीअ जे आॾो वञूं था त उहा मूर्ति कुझु कान थी करे, उहा आवाज़ थी पहुचाए जन्नत में उन बुज़ुर्ग खे। हाणे इहा इन्हनि जे वेदनि में लिखियलु आहे त इन्हनि मोहलनि खे तव्हां आवाज़ नथा ॾेई सघो, इहे त पंहिंजे वेदनि ते सच आहिनि। असां वटि जॾहिं क़ुर में अलाह थो लिखे इन कला तुस्मिल मौता, रसूल सल्लम तव्हां बि मोहल ताईं आवाज़ नथा पहुचाए सघो, त असां उनखे क़ुर खे ई कोन था मञूं। हिंदू घटि में घटि पंहिंजे वेदनि खे त मञनि, तॾहिं त मूर्तियूं लॻायूं आहिनि, ऐं हिननि बि मूर्तियूं लॻायूं। तंहिंजे करे रब चए थो अन नेबदूनी हाज़ा सिरात मुस्तक़ीम, मूंखां घुरो, मुंहिंजी इबादत कयो, सिधो रस्तो अथव, हीउ सिधो रस्तो अथव क़ुर वारो। लेकिन लक़द अज़ल मिनकुम जिबिलन कसीरा, लेकिन शैतान ऐं इन्हनि शैतानी ठगनि अक्सरत माण्हुनि खे गुमराह करे छॾियो आहे। अफ़लम तकूनू तैकलून, पोइ माना तव्हां मेंटली रिटार्डेड आहियो न। जेकॾहिं क़ुर तव्हांखे रस्तो नथो ॾेखारे सघे त पोइ तव्हांखे ॿियो केरु ॾेखारींदो। जेकॾहिं तव्हां इन कॉन्सेप्ट खे मञो था जेको ही क़ुर मना पियो थो करे, त अफ़लम तकूनू तैकलून, पोइ माना तव्हांखे अकुलु कोन्हे, पोइ तव्हां जानवर आहियो, मेंटली रिटायर्ड आहियो, पागल आहियो। पोइ छा थींदो, हाज़ी जहन्नम लती कुंतुम तूं, पोइ पकिड़े विझंदा जहन्नम में, चवंदा हीउ अथव जहन्नम जेको असां तव्हांखे एडवांस में क़ुर में ॾसियो हो, तव्हां सां वाइदो कयो, इस्लौहल यौम, अॼु घिड़ो इन में, बिमा कुंतुम तकफ़ुरून, जो तव्हां क़ुर जे आयतुनि खे मञियो ई कोन। जे मञियो हा त हिन जहन्नम खां बची वञो हा। ऐं अॼु असांखे अलाह खे ख़बर आहे त जेके से घणो बकवास कंदा, साईं हीअं साईं हीअं, अल्यौम नख़्तिम अला अफ़वाहिम, अॼु तव्हांजे वातनि खे कबो बंदि, सील कबो, व तुकल्लिमुना ऐदीहिम, तव्हांजा हथ ॻाल्हाईंदा, व तशहद अर्जुलहुम, ऐं जा पेर शाहिद ॾींदा, बेमा कानू यक्सबून। हाणे इहे हथ कीअं ॻाल्हाईंदा, हाणे ॾिसो ही फिंगर प्रिंट आहे न, घटि में घटि इहा फिंगर प्रिंट तव्हां लॻाईंदव त ॾसींदी त हीउ केरु माण्हू आहे, हिन जो NIC नंबर छा आहे, हिन जी उमिरि केतिरी आहे, सॼो रिकॉर्ड हिन फिंगर प्रिंट सां मिले थो, माना ॻाल्हाए थी न। पर क़याम जे ॾींहं ते इहे हथ त बाक़ाइदे एडवांस तरीक़े सां तव्हांखे आइडेंटिफाई कंदा। जेकॾहिं हीअ फिंगर प्रिंट न हुजनि, हिन आयत जी माना करणु ॾुखी थी वञे त अल्यौम नख़्तिम अला अफ़वाहिम व तुकल्लिमुना ऐदीहिम, अॼु तव्हांजा वात बंदि कबा, तव्हांजा हथ ॻाल्हाईंदा, पेर तव्हांजी शाहिदी ॾींदा। त नंढी शाहिदी त हाणे बि ॾियनि थियूं न आङुरियूं असांजूं। तंहिंजे करे त अंग्रेज़ मुस्लमान थींदा था वञनि इन्हनि शयुनि खे ॾिसी। रसूल सलाम हिकु दफ़े वेठो सो चई त हलो मां हिन में तर्जुमो थो कयां, त रसूल सलाम वेठो त चए थो त मां थोरो मुश्कियो ऐं थोरो खिलियो, त साहिब पियो साईं अॼु तव्हां थोरो खिलियो आहे। चई हा, मूंखे हिकिड़ो सीन ॾेखारियो वियो आहे त पंहिंजो क़याम जे ॾींहुं हिकिड़ो अलाह सां झगड़ो थो करे हिकिड़ो इंसानु, अलाह जो माण्हू, त उहो बंदो चए थो अलाह खे, ए मुंहिंजा रब, क्या तूने मुझे जुल्म से पनाह नहीं दी, तो अल्लाह फरमाएगा क्यों नहीं, तो बंदा कहे मैं तो अपने नफ्सी से शायद कबूल करूँगा, मां माना शायदि मां पाण ॾींदुसि, ऐं हे मां तुंहिंजो जेको रिकॉर्ड आहे इहो ज़ुल्म आहे, इहो मूंसां सही ठगी थी आहे। त अलाह फरमाईंदो त चङो ठीकु आहे, तूं पंहिंजी शाहिदी पाण ॾे, ऐं हे हालांकि करामन कातिबीन जेको तुंहिंजो रिकॉर्ड ठाहे उहा बि सही आहे। त पोइ चई ठीकु आहे, इन जे उज़वनि खे चइबो त ॻाल्हायो, ऐं पोइ सभई उज़वा ॻाल्हाईंदा, ऐं
पोइ हथ ॻाल्हाईंदा, हा साईं हे रुश्वत वठंदो, हिन मुंहिंजे हथ सां वठंदो, आऊं त अलाह साईं मां तुंहिंजो ठाहियलु शइ मां रड़ियूं कंदो हुउसि, मुंहिंजो आवाज़ु कोन ॿुधंदो त हराम न खा, हराम न खा। हे ज़ना कंदो त असांजा जिस्म जा उज़वा उहे रड़ियूं करे चवंदा असीं हिन खे मना कंदा हुआसीं। हे ग़रीबनि सां ज़ुल्म कंदो त सॼा उज़वा रड़ियूं कंदा हुआ त ईअं न कर न कर। लेकिन पोइ सभु ॾींदा, सॼी शाहिदी ॾींदा, पोइ अलाह ॾिसंदो हिन खे थोरो अकेलो करे, त जॾहिं अकेलो कंदो त पोइ चवंदो पंहिंजे उज़वनि खे लानत तव्हांजे मथां हुजे, थुक हुजे तव्हांजे मथां, तव्हांखे बचाइण लाइ बाहि खां तव्हां अलाह सां आर्ग्यू पियो कयो, तव्हां ई मुंहिंजे ख़िलाफ़ु हलिया विया। इहा ॻाल्हि आहे जंहिंते नबी साईं चए थो अलाह फरमाए वलो नशा ल त मसना अला अयुन हिम फस्तबुक सिरात फन, चए थो हिन दुनिया में जेकॾहिं मां चाहियां न तव्हांखे अखियुनि खां अंधो करे छॾियां, पोइ तव्हांखे रस्तो किथां मिलंदो, कीअं ॾिसंदो, अंधो त करे सघे थो न। वलो नशा ल मसखना उल मकान अथुम, पर चए थो मां चाहियां त तव्हांजी शिकिल मटायां, अहमद ख़ान मां कबीर अहमद करे छॾियां। पोइ जॾहिं तव्हांजी शिकिल मटिजी न घर में वेंदव फमस्ता तूं ॿुधियूं भला यर जऊं न अॻिते वञनि पोइ हिते वञनि न NIC तव्हांजो कमु कंदो, चवंदो मां तव्हांजी शिकिल फेराए छॾियां। मोमन नोमिर हू नुन किसू फिल ख़ल्क, चए थो त जॾहिं मां तव्हांजी उमिरि वॾी कयां थो त तव्हांजी बनावत खे उल्टो थो कयां, माना आस्ते आस्ते तव्हां ॿार वांगुरु थींदा वेंदो। अफला यकुलून, पुछा मेंटली रिटार्डेड आहियो, क़ुर जी इन आयत ते बि गौर कोन था खेॾे ॾिसो। हाणे हीउ नंढिड़ो ॿारु कुर्सीअ ते वञे पियो थो ऐं हे हींअर झूर पोड़ो 80-90 साल जा, इहो बि हाणे हली नथो कुर्सीअ ते वेठो आहे, त ये है ज़िंदगी, इतना सफ़र करके फिर भी वहीं पहुच गए। एॾो सफ़र करे वरी हीउ ॿारु थी वियो आहे। हाणे एॾो ॿारु थी वियो आहे जो हीउ जीअं ॿार खे हिन में फीडर में पियारिजे थो, इहो 80 साल जे 90 साल जे पोड़े खे बि फीडर में खाराइजे थो, जो हिनखे एतिरी सम्झ कान्हे पिए। इहो आहे न जेको अलाह साईं छा थो फरमाए, वमन नुअमिर हू, जंहिंजी उमिरि वॾी कयां थो, नुन किसू फिल ख़ल्क, इन जे ख़ल्क़ियत में उल्टो कयांसि थो, अफला यकुलून, तव्हांखे अकुलु कोन्हे छा। ऐं जेको आहे सो हे ॾिसो हे नंढिड़ो ॿारु आहे, हाणे हीउ कुझु कोन थो करे, इहा जेका हींअर आहे न को ॻाल्हाए थी न को सम्झे थी, बसि हिनखे फीडर में पियारबो त पियारबो, साॻी एज ॿिन्ही जी एक्शन हिकु जहिड़ा आहिनि। अलाह इहा ई ॻाल्हि थो करे, वमा अल्लम ना शेर वमा यम्बई ला, चए थो मां हीउ जेको क़ुर आहे शेर व शाइरी कान्हे, असां पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में को शेर शाइरी कान सेखारी आहे ऐं न उनजो शान आहे। इन हू इला ज़िक्र व क़ुरान मुबीन, हे अलाह जो क़ुर चिटो आहे जो मानाऊं चिटियूं आहिनि, हीअ आहे शेर व शाइरी न आहे। ले युनज़िर मन कान हयऊं, ऐं इहो क़ुर तव्हांखे फ़ाइदो ओसि ताईं ॾींदो जेसि ताईं तव्हां मुआ न आहियो, मरण खां पोइ तव्हांजो क़ुर सां वास्तो कोन्हे। ले युनज़िर त ख़बरदार कजे मन कान हयनि, जेके अञा ताईं जहिड़ा आहिनि, उहा हिकल कोल अल काफ़रीन, ऐं हिन क़ुर जी मौजूदगीअ में काफ़रनि जे मथां इल्ज़ाम थींदो त तव्हां फेल छो थियो, जॾहिं की तव्हांखे कोर्स जो किताबु मिलियल हो। हीउ कोर्स जो किताबु आहे, तंहिंमें तव्हांजो पेपर थिए थो, ऐं तव्हांजो पेपर कॾहिं थो थिए, जीअं तव्हां बालिग़ थियो था त तव्हांजो पेपर शुरू थी थो वञे, तव्हांखे मार्कूं मिलणु शुरू थियूं थियनि। हाणे तव्हां अलाए केतिरियूं मार्कूं कहिड़ियूं खयूं आहिनि, उहो अलाह खे ख़बर या तव्हांखे ख़बर, ऐं इहो काफ़रनि जे लाइ हुजत आहे क़ुर। तंहिंजे करे रसूल सल्लम फरमाए थो ला तजलो बुयूतकुम मकाबिर, चए थो घरनि खे क़ब्रिस्तान न कयो। इन शैतान यनफिर मिनल बैत अल्लज़ी तुक़रा फ़ी सूरतुल बक़रा, क़ुर घरनि में पढ़ंदव, जेकॾहिं जंहिं घर में क़ुर नथो पढ़ियो वञे, सम्झी नथो पढ़ियो वञे, त उहो मुक़बरो आहे, क़बर आहे, ऐं शैतान उन घर मां भॼी वेंदो जंहिंमें क़ुर पढ़ियो वेंदो, सूरे बक़रा पढ़ी वेंदी। तर्जुमो ॿुधो, हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह से रिवायत है कि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया, तुम अपने घरों को कब्रिस्तान न बनाओ, क्योंकि शैतान उस घर से भाग जाता है जिस घर में सूरे बकरा की तलावत की जाती है, बल्कि पूरे कुरान की का बि तलावत। अल्लाह चए थो अवलम यरो अन्ना ख़लक़ना लहुम मिम्मा अमिलत ऐदीना अनामन, चई तव्हां ॾिसो नथा त इहे जानवर जेके आहिनि, इहे मां पंहिंजे हथनि सां ठाहिया आहिनि। फ़हम लहा मालिकून, तव्हांजा मालिक कयो ऐं ठाहियो अलाह साईं आहे। ख़लक़कुम मिन नफ़्सियूं वाहिदतन, पोइ तव्हांखे बि हिकिड़े सांचे में तव्हां सभु ठाहियल आहियो, सभिनी जा हथ पेर तक़रीबन साॻी डिज़ाइन आहे। सुम जल मिनहा ज़ौजा, वरी उन में तव्हांजी घरवारी ठाहीसीं। व अंज़ल लकुम मिनल अनाम समानी अज़वाज, वरी तव्हांखे 8 जानवर माना नर मादी 4 जानवर मूं तव्हांखे ॾिना। कहिड़ा आहिनि? उठ आहे, ढगी आहे, ॿकरी आहे ऐं रिढा, इहे अलाह साईं तव्हांखे ॾिनियूं आहिनि। त इहे इन्हनि जा नर मादी 8 थी विया। पर ज़ललनाहुम लहुम, ऐं चई हिननि खे मूं अहिड़ी डिज़ाइन कई आहे जो तव्हां रसो विझी वेंदव त तव्हांखे वठी वेंदव, तव्हां सां विढ़ंदा कोन। फ़ मिनहा रुकूबुम, इन ते तव्हां सवारी बि थियो था, मिनहा याकुलून, वरी इनखे तव्हां खाओ बि था।
वलहूं फिया मनाफ़े मशारब, ऐं इन्हनि जानवरनि में तव्हांजे लाइ नफ़े जूं शयूं आहिनि ऐं पीअण जूं शयूं आहिनि। अफला यशकुरून, पोइ बि अलाह जो शुकुरु नथा कयो। वतख़ज़ू मिन दूनिल्लाह आलिहतन लअल्लहुम युनसरून, ऐं अलाह खां असां मोलनि खे सॼियो था त तव्हांजी मदद कंदा। कीअं कंदा? अलाह तव्हां सां गॾु वेठो आहे ऐं उन्हनि खे था सॼियो। ला यस्ततून नसरहुम, इहे का इन्हनि जी मदद नथा करे सघनि। वहुम लहुम जुंदुन मुहदरून, चाहे को वॾो लश्कर ई छो न जमा कनि। कीअं थियो? जॾहिं इहे जेके इब्राहिम अलैहिस्सलाम जेके बुत रखियल हुआ टे, हिकिड़ो तारे जो ॿियो चंड जो ॿियो सिज जो, उन खे जो ड्राथई त इब्राहिम अलैहिस्सलाम खे छा था चवनि? कालू हर हिकु वंसरू आलियतकुम, माना अचो इब्राहिम असांखे बाहि में विझो, इहे जेके तव्हांजा इलाह आहे इन्हनि जी मदद कयो। अड़े तव्हां त चओ था त इहे असांखे रिज़्क़ था ॾियनि, अलाह खां सवाइ असांजा कम था कनि, हाणे था चओ त इन्हनि जी मदद कयूं। इन कुन तुम फ़ाइलीन, जे कयो त ॾिसो कीअं त ॻाल्हि फिरे। ऐं इहे जेको बाहि ॿारनि इहा भला यहज़ुनक कोलहुम, तंहिंजे करे अलाह ताला असांखे बि चवे थो त जेकॾहिं तव्हां सां बहस कनि था, तव्हांजा जेके अजीब बहस कनि था, तव्हां इन्हनि जे ॻाल्हियुनि ते ॾुखी न थियो। ऐं हुकुम त नबी साईं खे आहे, इना नालो मां युसरून व मां युरून, असांखे ख़बर आहे त जेका शइ लिकाइनि था, जेका शइ ज़ाहिर कनि था। अलाह चए थो अवलम यरल इंसान अन्ना ख़लक़ना मिन नुतफ़तिन, चए थो इहो नथो ॾिसे त असां हिकिड़े पाणीअ जे क़तरे मां तव्हांखे पैदा कयो आहे। हिकिड़े पाणीअ जे क़तरे मां तव्हांजो सॼो जिस्म ठहियो आहे। फ़ैज़ाऊं ख़सीम, वरी जॾहिं ॿाहिरि पेट मां निकिरी थोरो वॾो थिए थो त वरी जेको आहे सो झेड़ा थो शुरू करे ऐं अलाह सां आर्ग्यू थो करे ऐं ईअं थो करे। तव्हांजी असलियत गंदे पाणीअ मां इंसानु पैदा थियो ऐं पोइ वरी जेको आहे सो सख़्तु झगड़ालू थी थो वञे, बसि ज़रबलाना मसलनि, ऐं वरी जेको आहे सो अलाह जे ख़िलाफ़ु बयानु थो ॾिए ऐं या वरी जेको आहे सो असां शिरक थो करे। उहो नसीह ख़लक़ऊं ई पाण खां विसारे थो त तूं हिकिड़े गंदे पाणीअ मां पैदा थियल आहीं ऐं हथ ईअं करे छो थो वञी। काल मई युहिल इज़ाम हीअ रमीम, त वरी चवंदो आहे त हे असां मरी वेंदासीं त पोइ इहे हॾनि खे वरी केरु जहिड़ो कंदो जॾहिं ॻरी वेंदा। बिल्कुलु सही थो चईं, इन्हनि हॾनि मां केरु कोन उथंदो। इहो जेको तव्हांजो जिस्म आहे, इन जिस्म में जीअं तव्हां पाणीअ जे हिकिड़े नंढड़े मालिक्यूल मां, गंदे पाणीअ जे मालिक्यूल मां पैदा थिया आहियो, तीअं तव्हांजे जिस्म में हिकिड़ी नंढड़ी ज़रड़ी आहे मालिक्यूल जेतिरी हॾी, जंहिंजो नालो आहे अजब ज़नब। इहा हॾी, इहा ज़रड़ी, इहा सॼो जिस्म ॻरी वेंदो पर उहा शइ न ॻरंदी आहे। थी सघे थो क़बर ड्रही हुजे, पाणीअ में हली वई, या जेकॾहिं उनखे जीअं हिंदू साड़नि था त उहा शइ नथी सड़े, उहा पंहिंजी जाइ ते रहे थी, पोइ उनखे खणी दरिया में विझ, उन मां दुबारा इंसानु पैदा थो थिए। त हीअ था चवनि त जेकॾहिं जिस्म ॻरी वेंदो त पोइ केरु पैदा कंदो? इन जिस्म मां कोन पैदा थींदव, उन अजब ज़नम मां पैदा थींदो। ऐं ॿी ॻाल्हि त उहो जिस्म जेको तव्हांजो ठहंदो, हीउ 5 फुटनि वारो 6 जो न हूंदो, हू जिस्म हूंदो 150 फुट वॾो, एॾो कद वारो तव्हां क़बर मां निकिरंदव। छाकाणि असुलु आदम अलैहिस्सलाम जो इहो कदो फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त चवनि था इनखे केरु पैदा कंदो? त चए थो कुल युही हल्लज़ी अंशा अवल मरा, इन बुत खे जंहिं पहिरीं पैदा कयो उहो वरी पैदा कंदो। उहो बि कुल ख़ल्किन अलीम, अलाह वटि पंहिंजी डिज़ाइन पई आहे। कीअं तव्हांखे नंढड़े पाणीअ जे फुड़े मां बि अंदरि हिकिड़ो नंढड़ो जरासीम आहे जेको शायदि माइक्रोस्कोप में ॾिसण में अचे त अचे, एॾो नंढड़े मां तव्हां हेॾो बुत निकितो आहे, त हुन अजब ज़नम मां बि तव्हां ईअं निकिरंदव, छो त अलाह ताला वटि सॼी डिज़ाइन पई आहे। उहो बि कुल ख़ल्किन अलीम। अल्लज़ी जअल लकुम मिन शजरिल अख़दर नारा, अलाह साईं उहो आहे जंहिं हिन साए वण मां तव्हांजे लाइ बाहि थो कढे। फ़ैज़ा अंतुम मिनहु तूज़ूं, जंहिंमां तव्हां सेकियो था पाण खे। साओ वण कीअं थो बाहि ॾिए? हे आहे साए वण में। अवलैस लज़ी ख़लक़ समावात वल अर्द बिक़ादिरिन अला ऐं यख़लुक़ मिसलुम, चए थो त छा अलाह ताला जंहिं ज़मीन आसमान खे पहिरियों दफ़ो पैदा कयो आहे ऐं तव्हांखे बि बेक़ादिरिन अलाह यख़लुक़ मिसलुम, त वरी नथो ॾी शयूं पैदा करे सघे? छा अलाह पंहिंजी डिज़ाइन उछलाए छॾी आहे छा? जो चओ था त क़बर में वेंदासीं, केरु उथंदो, केरु हिनखे जहिड़ो कंदो? पोइ जंहिं तव्हांखे पहिरीं पैदा कयो आहे वरी नथो करे सघे? भला उहो ख़लाकुन अलीम, बल्कि अलाह जेकी शइ पैदा कई आहे उहो सॼो हुन रिकॉर्ड मौजूदु आहे। इशारा ब्रेक वठूं था। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम सहरी टाइम में मां आहियां शफ़ी अहमद लाखो। अॼु असां सूरह यासीन जी आख़िरी आयत ते पहुता आहियूं, लेकिन थोरो इन खे मां अञा रिज़्क़ खे कवर कंदुसि, छो त अलाह साईं चए थो रिज़्क़ मुंहिंजे हथ में आहे न। सूरह यासीन में चयो अथई
त हाणे हीअ जेका अचे थो बिस्मिल्लाह रहमान रहीम, अलाह फरमाए थो त चवनि था न त मोल कीअं उथंदो, त चए थो इन्नमा अमरहू इज़ा अराद शयन ऐं यकूल हू कुन फयकून। चए थो जेकॾहिं अलाह ताला कंहिं बि शइ खे पैदा करण जी जो इरादो करे थो त हुनखे अटो ॻोहिणो कोन पवंदो, ऐं यकूल हू कोन त ज़ुबान सां चए थो ए फलाणा उथी पओ त उथी पवंदो, ए शइ ठही पओ त ठही थो, माना हुनजो सॼो सिस्टम वॉइस एक्टिवेटेड आहे। ऐं हाणे अॼुकल्ह वॉइस जो त कमु हले थो न, मोबाइल में चए अहमद कनेक्ट मी टू अहमद ख़ान, त यकदमि मोबाइल अहमद ख़ान सां मिलाए ॾींदी। त इहो आस्ते आस्ते अलाह साईं इहो ॾसे थो, तंहिंजे करे अंग्रेज़ मुस्लमान पिया था थियनि। त हीअ जेका वॉइस एक्टिवेशन सां शयूं थियनि थियूं, त अलाह बि चए थो ऐं त जेकॾहिं अलाह को इरादो करे थो कंहिं शइ खे ठाहिण जो, ऐं यकूल लहू कुन फयकून, त ज़ुबान सां चवे थो थी फलाणी शइ ठहे त ठही थी पवे। सो तंहिंजे करे चवणु त हॾा कीअं उथंदा, अलाह चवंदो उथो त उथी पवंदो। फ़सुबहान लज़ी बियदिही मलकू कुल शैन, अलाह जी ज़ात बेएब आहे, जंहिंजे हथ में सॼी प्रॉपर्टी आहे हिन काइनात जी, व इलैहि तुरजऊन, ऐं तव्हांखे उन ॾे वापसि अचिणो आहे। हाणे सुवाल थो थिए त हीअ सूरह यासीन जो चओ था त इहा तव्हांखे रिज़्क़ ॾिए थी, इन जे सां अलाह तव्हांखे रिज़्क़ ॾींदो, त रिज़्क़ केरु ॾिए थो? पहिरीं त सुवाल आहे त रिज़्क़ ॾिए केरु थो? अलाह फरमाए थो वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियाबुदून। पहिरीं त अलाह चए थो त मां इंसान जिन्हनि खे पैदा कयो आहे त मुंहिंजी तारीफ़ कनि, मुंहिंजी इबादत कनि, मूंखां घुरनि। पहिरीं त कानून इहो अची वियो। मां उरीद मिनहुम रिज़्क़ुन, अलाह चए थो मां तव्हां खां को रिज़्क़ कोन थो घुरां, तव्हां मूंखे कणिक पहुचायो या मूंखे जेको सो माखी पहुचायो। वमा उरीद ऐं युतिमून, न को मुंहिंजो इरादो आहे त तव्हां मूंखे खारायो। इन अल्लाहु रज़ाक़, खाराइण वारो रज़ाक़ अल्लाह आहे, ज़ू कुवतुल मतीन, जेको पावरफुल आहे। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस में अचे थो इन अल्लाह ताला यकूल या बिन आदम, मां तर्जुमो थो कयां तो फरमाई तो ए बिन आदम, तुम मेरी इबादत में मशगूल हो जाओ तो मैं तुम्हारे दिल को बेनियाज कर दूंगा, लेकिन अगर ऐसा नहीं करोगे तो तुम्हारे दोनों हाथ मशहूर रहेंगे और उसके बावजूद तेरा फ़क़्र दूर नहीं होगा। माना जेकॾहिं तूं मुंहिंजे लाइ पाण खे फ़ारिग करे क़ुर खे न पढ़ंदे, मुंहिंजी इबादत न कंदे, त पोइ मां तोखे बिज़ी करे छॾींदुसि, एॾो बिज़ी करे छॾींदुसि जो हुतां कमाईंदे पर वरी बि तुंहिंजी बुख कान लहंदी। किरोड़ रुपया बैंक में ईंदो, वरी चवंदे अञा कयां, पर खाईंदे छा? जेको तुंहिंजो रिज़्क़ सिर्फ़ु उहो आहे जेको तूं खाधो, कपिड़ो चोड़ियई ऐं अलाह ॾे मथे मोकिलियईं। तंहिंजे करे शाह लतीफ़ थो चए, हो त कजांइ न हिसाब, आऊं त ॾोही आहियां, मेरे संदे मन में नाहे को सवाब, जानिब कहिड़ो जवाबु ॾींदुसि हर हिकु ॾोह जो। रिज़्क़ आसमान मां थो लहे, तव्हांजो रिज़्क़ मथां थो अचे। क़ुर छा थो चए? फिस समा रिज़्क़ुकुम, तव्हांजो रिज़्क़ आसमान में आहे, वमा तूअदुन, जेको तव्हां सां वाइदो कयो वियो आहे। शाह लतीफ़ चए थो जे तो बेत भायां से आयतूं आहिनि, नियो मन लाइन पिरिया सिंधी पार ॾे। चए थो हे जेको क़ुर आहे मां हिन जे आयतुनि जो शहर में तर्जुमो कयो आहे। रब समाए वल अर्द इन्नहु लहक़ुन मिस्ल मा अन्नकुम तंतिक़ून, त तव्हांजो रिज़्क़ आसमान में आहे, तंहिंजे करे कसम आहे ज़मीन आसमान जो, त इहा ॻाल्हि ईअं सची आहे जीअं तव्हांखे यकीन आहे त मां वात खोले ॻाल्हाईंदुसि, आवाज़ु निकिरंदो, तव्हांखे पंहिंजे आवाज़ ते यकीन आहे त मां ॻाल्हाईंदुसि त आवाज़ु निकिरंदो, त इहा ॻाल्हि ईअं सची आहे। हुअ लज़ी युरीकुम आयाती, अलाह आहे जेको तव्हांखे पंहिंजूं निशानियूं ॾेखारे थो। व युनज़िलु लकुम मिन समा रिज़्क़न, ऐं तव्हांजो आसमान मां रिज़्क़ मोकिले थो। वमा यतज़क्कर इल्ला मन युनीब, इहा ॻाल्हि उहे ई सम्झंदा जेके अलाह ॾे मोटण जो आसरो रखे, क़यामत जे हिसाब सां तयारी कंदा। हर कंहिंजो रिज़्क़ मुक़ररु आहे। चए थो वमा मिन दाबतिन फिल अर्द इल्ला अलाह रिज़्क़ आहे, को बि हिकिड़ो जेको जानवर आहे, पखी आहे, कीड़ो आहे, उन्हीअ जो रिज़्क़ जो ज़िमो अलाह ते आहे। या लम मुस्तक़र हा मुस्तौदहा, इहो किथां खाईंदो, इहो कीड़ो, इहो दाणो किथां वञी खणंदो, उन दाणे जी लोकेशन अलाह खे ख़बर आहे। कुल्फ़ी किताबुनि में सॼो अलाह जे सॉफ्टवेयर में इहे शयूं मुक़ररु थियलियूं आहिनि। जे सभ जो रिज़्क़ कुशादो करे त फ़साद थींदो। क़ुर चए थो वलउ बसत अलाह रिज़्क़ल इबादी, जेकॾहिं अलाह साईं सभिनी खे रईस करे छॾे, जे तूं बि रईस मां बि रईस, त पोइ गॾु केरु हक़ ॾींदो? जेकॾहिं सभिनी खे हिकु जेतिरो करे बग़ाउ फिलर, त बग़ावत थी वेंदी, न को मज़ूर मिलंदा, न को केरु पोख कंदो। वलाकी युनज़िल बिक़दरिन मा यशा, पर अलाह हर इंसान ते उन जे रोल मुताबिक़ उनखे रिज़्क़ लाहे थो। इन्नहु बि इबादी ख़बीरुन बसीर, हू पंहिंजे बाने खे ॼाणे थो। तंहिंजे करे शाह लतीफ़ चए थो कूड़ कमाई कच, उथी ओर अलाह से, कढ तूं दगा दिलि मां, साहब वणे सच, मोहबत संदो मन में, माणिक ॿारिज मच, इन पर उथी अचु त सौदो अथई सफ़रो। अलाह जे ॾिनल रिज़्क़ मां हलाल खाओ, हराम न खाओ। कुलू मिमा रिज़क़कुमुल्लाह हलालन तय्यबा,
अलाह जे रिज़्क़ मां जेको खाधो खाओ था इहो न सिर्फ़ु हलाल हुजे पर पाक बि हुजे, मोल ढगी कोन खाईंदव, को ढूंढ कोन खाईंदव, पर खाओ हलाल ऐं औलाद खे हलाल खारायो। रुश्वत जे पैसनि मां घर में मानी न पचायो, ॿोड़ न पचायो, छो त इहे वरी वॾा थी इहे तोखे अलाह वटि फासाईंदा ऐं क़यामत जे ॾींहुं तुंहिंजे पोयां ॾंडा खणी इहे तुंहिंजो औलाद बि ईंदो त तूं असांखे हराम खारायो, छो खाराई, ऐं पोइ भॼंदा। क़ुर में आयत आहे त भॼंदो औलाद खां। वतकुल्लाह, अलाह खां ॾिजो, अल्लज़ी अंतुम बि मोमिनीन, जंहिं ते तव्हांजो ईमान आहे। रिज़्क़ जी घटि वधाई चए थो, अलाह चए थो फ़अमल इंसान इज़ा मब्तला रबूफ़ अकरमु नामहू, पोइ अलाह आज़माइश ख़ातिर हुनजो रिज़्क़ वधाए थो ऐं नेमतूं वधाए थो, पोइ वरी छा चवंदो आहे, पर आज़माइश लाइ। फ़यक़ूल रबी अकरमन, चवंदो अलाह साईं थैंक यू वेरी मच, वाह वाह, तो असांजे लाइ त लय करे छॾी, असांखे वधायो अथई। वाह अम्मा इज़ा मब्तला फ़क़दर रिज़्क़ु, वरी आज़माइश ख़ातिर कॾहिं तकलीफ़ ॾिए थो, रिज़्क़ घटाए थो, फ़यक़ूल रबी अहान, चवंदो हाय अलाह बेइज़ती करे छॾी मुंहिंजा लाह कढी छॾियईं। त अलाह फरमाए थो इन जो सबबु इहो आहे रिज़्क़ जी घटिताई, त कल्ला बल्ला तुकरिमून अल यतीम, तव्हां यतीमनि खे छा ॾिनो, तॾहिं तो मां तुंहिंजो रिज़्क़ घटायो, तो ॾिनो यतीमनि जो ख़्यालु कयो। वला तहादून तामिल मिसकीन, ऐं मिसकीननि जे खाधे जे लाइ तो कुझु कयो त हिननि खे मां रमज़ान में कुझु ॾोकड़ ॾियां त ख़र्चु कनि। पर ताकुलून तुरास अकल मां, मुअलनि जी जेका विरासत उहा त पेट भरे खाई थो, ढिढ थी वियो अथई वॾो। पर तुहिबून माल हुबन जमा, वरी माल ॻणे ॻणे थो रखी पैसा। तंहिंजे करे हज़रत इब्न अब्बास खां रिवायत आहे त जेका बि क़ौम गनीमत में ख़यानत कंदी उन दिलि में रोब चवंदो, माना हे जेके राशी आहिनि न इहे ढिढणा आहिनि। जंहिं क़ौम में ज़ना आम थी मौत वधी वेंदो, हार्ट अटैक सॾु। ऐं जेका क़ौम माप तौर में घटिताई कंदी उन्हनि जो रिज़्क़ ख़तमु कयो वेंदो। हींअर रिज़्क़ थिए पियो थो न, माप तौर में ॾिसो त चवनि पिया त अन जे ॿोरियुनि में उहो पथरियूं ऐं मिटी पिए भरियनि, छाकाणि त ॿोरियूं चोरायूं अथनि। ऐं जेका क़ौम न, पर हाणे छा आहे त इहे चोर केरु पकड़ींदो ई कोन। जे एंटी करप्शन वारा वेंदा त उहे बि ॾोकड़ वठी चुप करे वेही रहंदा, इलाह माशाअल्लाह को नेक माण्हू हुजे त कढे, पर अक्सर ईअं ई आहे। ऐं जेका क़ौम नाहक सां फ़ैसिला कंदी उनमें क़त्ल गारत आम थी वेंदी। जेकॾहिं कोर्ट में 20-20 साल मामूली फ़ैसिले खे पिया हलाईंदा ऐं पिया पंहिंजो शुनवायूं ॾींदा, हर शुनवाई वकील 1500-500 रुपया पियो वठंदो, त पोइ त हुनजो रिज़्क़ पियो हलंदो, पिया शुनवाई ॾींदा। पोइ जेकॾहिं नाहक सां फ़ैसिला थींदा, फ़ैसिलनि में देरि थींदी, त पोइ उन क़ौम में क़त्ल उहा गारतगिरी आम थी वेंदी। पोइ माण्हू चवंदा मारियूं, ॿियो हाणे इहो 20 साल केरु पंहिंजो हिनजो बदिले जे लाइ वेठा हूंदासीं। ऐं जेका क़ौम वाइदे खे टोड़ींदी उन ते सन दुश्मन खे मुसलत कयो वेंदो। ऐं असांजे मथां कहिड़ो दुश्मन आहे, IMF ऐं दुनिया जा मुल्क, इन्हनि खां असां एॾो कर्ज़ु वरितो आहे जो असांजो व्याज बि नथा मोटाए सघूं, तॾहिं हाणे कब्ज़ो था कनि मुल्क ते। तव्हां को कमु करे नथा सघो, कंहिंजी पघार नथा वधाए सघो, हाणे 26 तारीख़ ते IMF वारा अचनि था, अरे उनखां परमिशन वठी बि साईं मां हीअं थो कयां, हे डिपार्टमेंट 2-3 हे माना सफ़ा कब्ज़ो आहे तव्हांजे मथां, तव्हां को फ़ैसिलो ई कोन था करे सघो। इहा सज़ा आहे अलाह जे तरफ़ां। ऐं जॾहिं तव्हां इहो कयो था त पोइ अलाह साईं तव्हांजे रिज़्क़ में तंगी थो करे, छा थो करे, ज़मीनूं कलर ऐं सिम थी थियूं वञनि, ऐं जेको ठोठ ज़मीन थिए थी, मींहुं बि कोन थो वसे। जंहिंजो अलाह रिज़्क़ वधाए या घटाए, चए थो अलाह यब्सु रिज़्क़ लिमन यशा व यक़दिर, अलाह जंहिंजो रिज़्क़ वधाए या घटाए, उहा फ़रहियू बिल हयात दुनिया, पर माण्हू वरी दुनिया जे बसि मज़नि में ख़ुशि आहिनि। वमल हयात दुनिया फिल आख़िरत इल्ला मता, हीअ ज़िंदगी जेका तव्हां में इन में ठठ ठांगर कयो था, इहो आख़िर जे मुक़ाबले में ज़रे जे बराबरि आहे। तंहिंजे करे रब साईं फरमाए, नबी कई फरमायो हदीस शरीफ़ में, मन अहब ऐं युब्सित लहू फ़ी रिज़्क़ी, जेकॾहिं तव्हां चाहियो था त अलाह ताला तव्हांजो रिज़्क़ वसत ऐं तव्हांजी उमिरि वधे, त उसे चाहिए कि सिला रहमी करे मिटनि माइटनि जो ख़्यालु रखे, ग़रीब मिसकिननि माइटनि खे इन्हनि जी मदद करे। तंहिंजे करे शाह लती चए थो, जेॾो तुंहिंजो ना बाजब ओॾिया ई मंगा, केॾी दुआ आहे ज़बरदस्त, इहा तव्हां सजदे में बि घुरी सघो था। अलाह खां सवाइ रिज़्क़ कंहिंजे बि हथ में न आहे। चए थो वलो अन अहलल क़ुर आमनू वतक़ऊ, जेकॾहिं हिन इलाइक़े जा माण्हू या पाकिस्तान जा माण्हू अलाह ते ईमान आणनि, माना हिन क़ुर खे सचो सम्झी इनखे सम्झी पढ़नि, वतक़ऊ ऐं पोइ इन्हीअ जे मुताबिक़ परहेज़गारी इख़्तियार कनि, ला फ़तहना अलैहिम बरक़ात मिनस समावत, त अलाह तव्हांजे मथां ज़मीन आसमान बरक़तूं नाज़िल कंदो, रिज़्क़ वधी वेंदो। वलाकिन कज़बू, पर जे इन अमल खे न कंदा, फ़ख़ज़नाहुम बिमा कयूं यक्सिबून, पोइ मां पकड़ींदोसां जेके हिननि अमल कया आहिनि। व कई मिन दाबतिन ला तहमल रिज़्क़हा, चए थो इहो नथा ॾिसो त केतिरा जानवर आहिनि, पखी आहिनि जेको स्टोर नथा कनि, राति जो पखी, सुबुह जो पखी बुखियो निकिरे थो, शाम जो पेट भरे अचे थो। चए थो केतिरा जानवर आहिनि, पखी आहिनि जेके पंहिंजो रिज़्क़ खणी नथा सघनि। अलाह यर्ज़ुक़हा,
अलाह उन्हनि खे रिज़्क़ ॾिए थो। व इयाकुम, तव्हां बि जे अलाह ते तवकुल कंदो त ईअं तव्हांखे रिज़्क़ ॾींदो जीअं पखियुनि खे ॾिए थो। पोइ समीउन अलीम। ऐं वरी या बदून मिन दूनिल्लाह, अलाह खे सॼे मुंहंनि सां शिरक था कनि त असांखे वधाए ॾींदा। मा ला यमलिकु लहुम रिज़्क़न मिन समावात वल, त इन्हनि खे तव्हांखे रिज़्क़ ॾियण जो न आसमान मां को पावर मिलियल आहे न ज़मीन में, वला यस्तू, ऐं करे बि नथा सघनि। उहो हींअर ख़तमु इहो वेठा आहिनि जे नेक हंधि जन्नत में वेठा आहिनि। शुकुर रिज़्क़ खे वधे थो, शुकुर सां रिज़्क़ वधे थो। इस्तादन रबकुम, अलाह ताला ऐलान करायो आहे सूरह इब्राहिम में, लैन शकर तुम, जेकॾहिं तव्हां शुकुर कंदव ल अज़ीदन्नकुम, त मां तव्हांखे वधाईंदुसि। शुकुर माना जेका शइ खाओ अलाह सां तव्हांजी महिरबानी। ऐं शुकुर छा आहे? अलाह जे रिज़्क़ मां ग़रीबनि खे ॾियो, इहो शुकुर आहे। शुकुर छा आहे? अलाह जे हुकुमनि खे मञो, क़ुर जे खे माना करे इन ते ज़िंदगी गुज़ारियो, इहा सभु शुकुर जो हिसो आहे। लैन त इंताज़न रबकुम, अलाह ताला ऐलान कयो आहे क़ुर में, लैन शकर तुम, जे तव्हां शुकुर कंदव ल अज़ीदन्नकुम, त मां तव्हांखे वधाईंदुसि। वलैन कफ़र तुम, जे शिरक न कंदो, इन अज़ाबी ल शदीद, त पोइ मुंहिंजो अज़ाब शदीद आहे। तंहिंजे करे हदीस में अचे थो, ला यज़ीद फिल उम्र इल्ल बिर, जेकॾहिं केरु चवे त मुंहिंजी उमिरि वॾी थिए त नेकी करे। माना उमिरि बि फिक्स कान्हे का, उमिरि बि फिक्स कान्हे का, उमिरि तव्हांजी घटिजी वधी सघे थी अमलनि जे मुताबिक़। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त उमिरि में वाधारो, मां तर्जुमो ॿुधायां, पोइ तव्हां चवंदा लाखो साहब पंहिंजी थो करे। हज़रत सोबा रज़ी अल्लाह ताला फरमाते, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया, कोई चीज़ उमिरि को नहीं बढ़ा सकती सवाइ नेकी के, माना उमिरि वधे थी। ऐं जेका तक़दीर में लिखियल शयूं बि चेंज थियंदियूं, मिसाल तौरु सदका रद्दुल बला, जेके बलाऊं मुसीबतूं तक़दीर में लिखियनि सदके सां मटिजी थियूं वञनि। ऐं वरी जेकॾहिं दुआ घुरण सां तव्हांजे क़िस्मत में लिखियल शयूं तब्दील थी वञनि। ऐं फरमाए, कोई चीज़ तक़दीर को नहीं टाल सकती सवाइ दुआ के, माना तक़दीर में जेके तव्हांजूं शयूं उहे दुआ सां टरी वञनि थियूं। मर्द अपने गुनाह की वजह से रिज़्क़ से महरूम कर दिया जाता है, गुनाहनि जे करे तव्हां पोइ हाणे खणी प्रॉपर्टी कान थी खुटे, पर खंडु कोन खाई सघंदो, गेहूं कोन खाई सघंदो, साग में जोर जी माने ॿोड़े खाईंदो, पोइ बि चवंदो त मां वॾो माण्हू आहियां। अस्तग़फिरुल्लाह मिन ज़ालिक। अलाह ताला खां मां दुआ कयां थो त अलाह पाक असांखे जेको हींअर असां चयो आहे इन ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इंशा अल्लाह ताला वरी सुभाणे तव्हां सां मुलाक़ात थींदी। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।